सरकार जदो कयम कापड़न जी पहिरें ॾींहं परूड़ सगा साहितन हिकिड़ी चारई पहर चूर सदाई सैयद चए हून सनासी सूर जोगी साण ज़रूर लिका भणन लोक में वेही वेरागन जो ॿिए ॾींहुं ॿुधम हाल उन जा धागा धूड़ बकलिया जागोटिया ज़वाल तिन ॼाणे जटाऊं छॾियूं चोटा चङीअ चाल वेचारा वजूद जी कंहिंसां कन न ॻाल्हि नागा थियो निहाल लिका भणन लोक में टे ॾींहं टिमकाइन दूहियूं दायरनि में ॿेड़ियो किड़ज काठियूं जोगी जलाइन संधियूं खामण ख़बरूं तिन आदेसन आहिन ॿुझ न ॻाल्हाइन लिका भणन लोक में चौथे ॾींहुं चौवान में कीअं जे पह पिया वहम पिरियां जे वधिया तन में कूड़ कहा अंदर आदेसन खे अचन जोश जिहा सामी सोन थिया लिका भणन लोक में कंहिं जीअं पूर पचाया पंजे ॾींहं पेई अंदर आदेसन खे सूरन शाख कई मोहबत जे मैदान में लाशक पिया लही करियो सेण सही लिका भणन लोक में पिया कंहिं परियाण में छहीं ॾींहं छणी अंदर आदेसन खे धुरियाई धुणी हू ॿरी ॿाझारा क्या खाइन खाक खणी पिनियो पंज कणी लिका भणन लोक में सते ॾींहुं सैयद चए धागा धोताऊं उभे अलख साम्हूं ॿाहुनि वधाऊं रूह पंहिंजो राम से ॻुझो ॻाताऊं वॾे कंहिं विलायत जा ओहञ आंदाऊं खयो खिदाऊं लिका भणन लोक में अठे ॾींहुं उभी विया जोगी जाए पजाए सापर सामी सिखिया जापर जोग जुगाए उनखे वेरो तार वजूद में राम रहियाए कंहिंजी कमाई लाए लिका भणन लोक में नाए ॾींहुं नेणा ओजागे उजारिया सभा जे बाझ कई सुञाणे सीणा जिते नज़र नाथ जी उते ओतारा इन्ही उञाणा लिका भणन लोक में ॾहें ॾींहुं ॾिख थिया पिरी पाॿोया पस वर्क जे विसाल जा वारे कयाऊं वस लधाऊं लतीफ़ चए संदो गुरू गस तिन जोगिन खटियो जस लिका भणन लोक में अगर पढ़नी पाओगे बस